दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त सरहदी हदनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी ते अफ़गानिस्तान अंदरि बि वञी जवाब ॾियणो पियो त ॾींदासीं। अफ़गान तालिबान सां कल्ह मामला मुकमल थिया आहिनि। टियाकड़े कराईंदड़नि खे बि ख़बर पइजी वई त काबिल जी नीयत छा आहे। काबिल जी नीयत हाणे सभिनी खे ख़बर पइजी वई आहे। हाणे दावा त का बि नाहे, दुआ करे सघिजे थी। पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त ख़दशो आहे त तालिबान अफ़गानिस्तान खे माज़ी में धिके रहिया आहिनि। का बि हुकूमत को बि अहिड़ो नाहे जेको रियासत जी वज़ाहत करे। अफ़गानिस्तानी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी त भरपूर जवाब ॾींदासीं। और सोशल मीडिया ते जारी कयल बयान में दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा चयो हो त अफ़गान तालिबान पंहिंजे अंजाम जो हिसाब ज़रूर रखनि। पाकिस्तान खे आज़माइण उन्हनि लाइ वॾो महांगो साबित थींदो। अफ़गान तालिबान जे धोखेबाज़ी वधीक बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं चाहियूं त तूरा बूरा जी शिकस्त जा मंज़र ॾियारींदासीं। ख़्वाजा आसिफ़ चयो त जेकॾहिं वणो आहे त दुनिया सभु कुझु ॾिसंदी। असां तालिबान खे ॿीहर गारनि में धिकण जी सलाहियत रखूं था। बरादर मुल्कनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तान अमल लाइ ॻाल्हियुनि जो आगाज़ कयो, पर अफ़गान अमलदारनि जा ज़हरीला बयान तालिबान जी बदनीयती वारी सोच खे ज़ाहिर कनि था।